जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कया अज जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अज जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अज जी तिथीअ सां। अज अंग्रेजी तारीख़ 28 ऑगस्ट 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास शुक्ल पक्ष जी 12 तिथि। हलो त शुरू कयूं अज जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अज पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां या पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। अज जो ॾींहुं धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अज जो ॾींहुं हुननि जे लाइ तमामु लाभदायक थींदो। भगवान शिव जी उपासना करण तव्हां जो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अज पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अज काई ना काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। हुननि खे काई ना काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी। सफलता जी भी अज हुननि खे प्राप्ति थी सघे। अज भगवान शिव जे मथों कारा तिर चाढ़ण तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। स्वास्थ्य भी उत्तम रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अज पंहिंजे स्वास्थ्य ते थोड़ो ध्यान ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हां खे धन ऐं लाभ अज थी थो सघे। योग सुठा बीठा आहिनि। गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अज पंहिंजे कार्यस्थल ते कोई वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त अपमान थियण जो भी भय हुननि खे अज सताए थो सघे। स्वास्थ्य हुननि जो साधारण रहंदो ऐं अज जो ॾींहुं हुननि जे लाइ साधारण ई गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अज मान सम्मान में वृद्धि, शत्रुअनि जो नाश थींदो ऐं दुखनि जो नाश थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो ऐं सुख संपदा जी हुननि खे अज प्राप्ति थींदी। त धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि ऐं अज जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अज धन ऐं धान्य जी प्राप्ति थींदी। अज जो ॾींहुं हुननि खे कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। इच्छा पूर्तियूं भी अज थी सघे। अज भाग्य भी हुननि खे साथ ॾींदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अज पंहिंजे हिसाब किताब में तमामु ध्यानु रखणो आहे। कोई भी वॾो इन्वेस्टमेंट अज अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं साधारण ई गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अज धन लाभ थियण जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य में हुननि जो सुधारो थींदो। परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो त अज जो ॾींहुं हिकदमि आनंद सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अज प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट करण या नओं वाहन वठण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। अज भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अज पंहिंजे स्वास्थ्य में थोड़ो ध्यान रखण जी ज़रूरत आहे, न त नेत्रनि जो यानी अखियुनि जो या पेट जो कोई ना कोई रोग थियण जी आशंका आहे। हिन करे लिक्विड डाइट फॉलो करण तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। बाक़ी ॾींहुं सुठो गुज़रंदो। तव्हां खे भगवान हनुमान जी पूजा तमामु लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अज पंहिंजे कार्यस्थल ते कोई विघ्न या बाधा सताए थी सघे।
स्वास्थ्य में भी हुननि खे मेंटल स्ट्रेस यानी तनाव सां भरियल अॼु ॾींहुं थी थो सघे त हुननि खे हुननि जे लाइ या योगा या कुझु न कुझु एक्सरसाइज करणु लाभदायक थींदो। अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। चार मुखी रुद्राक्ष। त अगरि तव्हांखे रचनात्मकता यानी क्रिएटिविटी पंहिंजी वधाइणी हुजे, मानसिक क्षमता यानी दिमाग जी कैपेसिटी वधाइणी हुजे, मेमोरी स्ट्रॉन्ग करणी हुजे, इहो चार मुखी रुद्राक्ष धारण करणु तव्हां जे लाइ अति लाभदायक मञियो वियो आहे। त इहो धारण करे तव्हां पंहिंजी मानसिक क्षमता बि वधाए था सघो ऐं साण ई साण रचनात्मकता यानी क्रिएटिव फील्ड में अगरि तव्हां आहियो यानी आर्टिस्ट आहियो त इहो धारण करणु तव्हां जे लाइ तमामु लाभदायक मञियो वियो आहे। हिननि जा जेके देवता आहिनि उहे आहिनि ब्रह्म देवता। हिननि जा जेके ग्रह आहिनि उहे आहिनि बुध। यानी अगरि तव्हांजे कुंडलीअ में बुध अस्त हुजे या बुध सुठो फल न ॾींदो हुजे त चार मुखी रुद्राक्ष धारण करणु तव्हां जे लाइ अति लाभदायक थींदो। त मिथुन ऐं कन्या राशि वारा अगरि इहो चार मुखी रुद्राक्ष धारण कंदा त हुननि जे लाइ इहो अति लाभदायक मञियो वियो आहे। चार मुखी रुद्राक्ष जो धारण करण जो मंत्र आहे ओम ह्रीम नमः। इहो ई रुद्राक्ष धारण करे नित्य जाप करण तमामु लाभदायक थींदो। रचनात्मकता यानी क्रिएटिविटी ऐं मानसिक क्षमता यानी मेमोरी पावर तव्हांजी इहो स्ट्रॉन्ग कंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विनय जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि हुननि जे व्यापार में वृद्धि नथी थिए। त विनय जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांजो टाइम पीरियड त बिल्कुलु सही हली रहियो आहे। तव्हांखे काई बि चिंता करण जी ज़रूरत न आहे। पर जॾहिं बि तव्हां कम में वञो था, जीअं ई पंहिंजे कार्यस्थल ते पहुचो था, नित्य ई 2 टाइम भगवान गणेश जी आराधना कयो, सुबुह जो ऐं शाम जो। थी सघे त हिकिड़ो नंढो ॾीओ ॿारियो ऐं अगरबत्ती ॿारे या धूप ॿारे करे पंहिंजे कार्यस्थल जे हर कॉर्नर्स में इहो तव्हां वास कयो त भगवान गणेश जी असीम कृपा तव्हांजे मथां बरसंदी ऐं व्यापार तव्हांजो सुठो हलणु चालू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।